पहलगाम वाक़ियो भारतीय सिक्योरिटी फोर्सेस की कोताही सबब पेश आयो। हाणे त चई सघिजे थो त मोदी ॾखण एशिया जो कसाई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी मोदी के गुजरात जो कासाई करार ॾिनो हो। पहलगाम वाक़िए की जांच थियण खां अॻु भारत पाकिस्तान ते इल्ज़ाम मढ़िया। अॼु ताईं पहलगाम वाक़िए बाबत भारत की हुकूमत को भी सबूत पेश न करे सघी आहे। पाकिस्तान सफ़ारती मुआसरे साघारो बणियो। असांजो सफ़ारती बयानियो सॼी दुनिया में तस्लीम कयो पियो वञे। सिंध तास मुआहिदो पाकिस्तान जी रेड लाइन आहे। पहलगाम वाक़िए के बहानो बणाए भारत सिंध तास मुआहिदो ख़त्म कयो आहे। असांजे शाहीननि भारत जो गुरूर मिटी में मिलाए छॾियो। पाक फौज हिम्मत ऐं बहादुरी सां दुश्मन जी जारी जो मुंहतोड़ जवाब ॾिनो। ऑपरेशन बुनियानुल मरसूस तहत पाक फौज के कामयाबी मिली। पाकिस्तान जो अवाम पाक फौज सां गॾु बीठल आहे। असांजी फौज के तारीख़ी कामयाबी मिली आहे। पूरी दुनिया ॾांहुं पैगाम वियो त पाकिस्तान जी क़ौम मुतहद आहे ऐं पाक भारत छिकताइण खां पोइ पूरी क़ौम मुतहद थी जश्न मल्हाए रही आहे। पीपी पारां सुभाणे शुक्राने जो ॾिहाड़ो मल्हायो वेंदो। पाकिस्तान हमेशह दुनियाई अमन ऐं इस्तेहकाम चाहियो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शहज़ल इनाम मेमन जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं पाकिस्तान डिघे अरसे खां दहशतगर्दी जो मुक़ाबिलो करे रहियो आहे। अमरीका विच ओभर में अमन जो ख़्वाहिशमंद आहे। मुख़्तलिफ़ मुल्कनि में का भी प्रॉक्सी जंग नथा चाहियूं। ईरान सां हिकु मुआहिदो करण चाहियूं था। ग़ज़ा में अमन जो शर्त बुनियादी यरगमालियुनि जी आज़ादी आहे। पूरी दुनिया जूं नज़रूं विच ओभर ते आहिनि। नार जे मुल्कनि हमेशह अमन लाइ किरदार अदा कयो आहे। ईरान एटमी हथियार नथो ख़रीद करे सघे। असां मुआहिदो करण चाहियूं था। ख़िते में छिकताइण पखिड़ंदड़नि नंढनि ग्रुप्स खे मुंहुं ॾियणो पवंदो। हौसिन असांजी जहाज़नि ते हमला बंदि कया। शाम जी हुकूमत सां पंहिंजा लाॻापा बहाल करण वञी रहिया आहियूं। शाम ते लॻल समूरियूं पाबंदियूं ख़त्म कंदासीं। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो रियाज़ में अरब सहकार काउंसिल जे इजलास खे ख़िताब। IMF पारां पाकिस्तान के भी किस्त मिली वही। स्टेट बैंक मौजूद IMF पारां पाकिस्तान के $1 अरब 23 लख जी किस्त मिली है। IMF मौजूदा कर्ज प्रोग्राम जे $1 अरब जी किस्त स्टेट बैंक के मुंतकिल कई। IMF जी एग्जीक्यूटिव बोर्ड रक़म जारी करण जी मंजूरी 9 मई ते ॾिनी हुई। ज़रीन जो चवणु आहे त IMF के मिलंदड़ रक़म जो 16 मई ते स्टेट बैंक ज़ख़ीरनि में ज़ाहिर कयो वेंदो। तुर्किया से मजबूत भाराने लगापन ते फखर आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट एक्स ते पंहिंजे बयान में वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो त हू तुर्क सदर रजब तय्यब एर्दोग़ान जो पाकिस्तान जी हिमायत ऐं बेमिसाल यकजहती ते दिल जी गहराइयुनि सां शुक्रगुज़ार आहे। पाकिस्तान के तुर्किया सां पंहिंजे डिघे आज़माइल ऐं मज़बूत भाराने लगापन ते फखर आहे। ॿिन्ही मुल्कनि जा लाॻापा हर नए चैलेंज सां मज़बूत थी रहिया आहिनि। हू ॾखण एशिया में अमन खे हथी ॾियण जी कोशिशुनि ते तय्यब एर्दोग़ान जो तमामु घणो थोराइतो आहे। इंशाअल्लाह पाकिस्तान ऐं तुर्किया जा लाॻापा वधीक मज़बूत थींदा। चीन पाकिस्तान और भारत विच में जंगबंदी लाइ तामीरी किरदार अदा करण लाइ तैयार है। चीन जी नायब परॾेही वज़ीर सन वेडोंग जी चीन में मुक़रर पाकिस्तानी सफ़ीर खलील हाशमी सां मुलाक़ात। सन वेडोंग चवे थो चीन पाकिस्तान और भारत विच में जंगबंदी लाइ तामीरी किरदार अदा करण लाइ तैयार है। पाकिस्तान ग़ज़ा में मुस्तकिल ऐं गैर मशरूत जंगबंदी जो मुतालबो करे छॾियो। गॾियल क़ौमुनि में पाकिस्तान जे मुस्तकिल नुमाइंदे आसिम इफ्तिखार चयो त ग़ज़ा मां फ़लस्तीनियुनि जी बेदख़ली मंज़ूर नाहे। ग़ज़ा में बुख खे हथियार तौर इस्तेमाल कयो पियो वञे। ग़ज़ा में तिब्बी अमले अस्पतालुनि ते हमला कया विया। फ़लस्तीनियुनि खे अमन सां गॾु रहण जो हक़ आहे। ग़ज़ा जे नए सिर जोड़ प्रोग्राम जी भरपूर हिमायत कई वञे। पाकिस्तान और रूसी पार्लियामेंट जा राब्ता मुस्तहकम थी रहिया आहिनि। पार्लियामानी फ्रेंडशिप ग्रुप सां बतरफ़े लाॻापनि खे वधीक मुस्तहकम कंदासीं। सेनेट में पाकिस्तान रूस फ्रेंडशिप ग्रुप जोड़ियो वियो आहे। रूस सां असांजा क़दीम ऐं तारीख़ी नौईअ जा लाॻापा आहिनि। पाकिस्तान ऐं रूस में तवानाई, गैस, दिफ़ा समेत अहम शोबनि में सहकार मौजूद आहे। ॿिन्ही मुल्कनि में वापार वधीक वधाइण जी ज़रूरत आहे। सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी जो रूसी टीवी खे इंटरव्यू।
वाघा बॉर्डर पोस्ट से पाकिस्तान ऐं भारत विच में हिक कैदी जी मटासटा सिक्योरिटी ज़रियनि जो चवण आहे त भारतीय बॉर्डर सिक्योरिटी फोर्सिस जो पूनम कुमार शाह खे भारतीय अख़्तियारनि जे हवाले कयो वियो। पंजाब रेंजर्स जे मोहम्मदुल्लाह खे पाकिस्तानी अख़्तियारनि हवाले कयो वियो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार खंड की क़ीमतुनि खे घटि करण जो हुकुम ॾेई छॾियो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जी सदारत हेठ खंड की क़ीमतुनि बाबति इजलास। इसहाक़ डार तरफ़ां शुगर मिल्स एसोसिएशन जे अॻवाननि खे खंड की क़ीमत घटि करण जो हुकुम। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चवे थो खंड जी एक्स मिल रेट 164 रुपया फ़ी किलो खां घटि करे 154 खां 159 रुपयनि ताईं आंदी वञे। शुगर मिल्स इंतज़ामी एसोसिएशन इसहाक़ डार खे सहकार जी ख़ातिरी कराए छॾी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठ नाणे खाते बाबति इजलास। मुख़्तलिफ़ मामलनि ते गौर विचार। मुराद अली शाह चवे थो इजलास जो मक़सदु नए माली साल जी बजट जे हवाले सां हिदायत ॾियणु आहे। नए माली साल में गैर तरक़ियाती ख़र्च घटि करणा आहिनि। नए माली साल में तरक़ियाती ख़र्च में इज़ाफ़ो करणो आहे। सिंध हुकूमत हलंदड़ साल पंहिंजा माली वसीला बहितर करण जी कोशिश कई। नए माली साल में नई स्कीम्स शुरू कयूं वेंदियूं। नई स्कीमुनि सां ADP जी साइज़ वधी वेंदी। सूबे जा टैक्स जमा कंदड़ इदारा पंहिंजो हदफ़ पूरो कंदा। नए माली साल में K4 ते कमु तेज़ कयो वेंदो। शाहराह भुट्टो के असां पोर्ट सां ॻंढण वारो मनसूबो तैयार करे रहिया आहियूं। नए माली साल में कराची में जारी ट्रांसपोर्ट जी स्कीम्स बि मुकमल थी वेंदियूं। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो चार्टर ऑफ डेमोक्रेसी के जरिए जमहूरी कुवतन के एक प्लेटफॉर्म ते जमा कयो। COD मुशर्रफ अमृत के खात्मे ऐं जमहूरियत की बहाली की बुनियाद बणियो। COD की बुनियाद शहीद मोहतरमा के फ़लसफ़े ते रखी वही हुई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफां चार्टर ऑफ डेमोक्रेसी की दिहाड़ी ते पैगाम चवे थो इन कागज़नि की बुनियाद ते 18 तरमीम थी जैसां सूबाई खुद मुख्तियारी मुमकिन थी। पीपल्स पार्टी COD जरिए सियासी इंतकाम के दफन करे नई रिवायत कायम कई। चार्टर ऑफ डेमोक्रेसी सियासी नज़रिए ऐं इदारनि जी मज़बूतीअ जी मिसाल कायम कई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठ मनसूबाबंदी ऐं तरक्की बाबति इजलास। सालियानी तरक्की प्रोग्राम के हतमी शक्ल ॾिनी वञे। वॾे वज़ीर PND खे हिदायत कई। मुराद अली शाह चवे थो नए बजट में बोर्ड मुतासिरनि जे इंफ्रास्ट्रक्चर के ठीक करणो आहे। केनाल ऐं वाटर कोर्स लाइनिंग के भी नई ADP में शामिल कयो वञे। नए साल में ज़राअत खे तरक्की ऐं फसलनि जी पैदावार वधाइण जी स्कीमूं शामिल कयूं वञनि। हाणे वक़्तु अची वियो आहे त ज़राई तरक्की ते ख़ासि ध्यानु ॾिनो वञे। सिहत जो शोबो असांजी पहिरीं तरजीह आहे। उन खे वधीक बहितर सहूलियतूं फराहम करणियूं आहिनि। प्राइमरी स्कूलनि जी एलिमेंटरी स्कूलनि खे अपग्रेड करण जी भी ज़रूरत आहे। सखर ऐं खैरपुर में अगवा थी वियल 12 ॼणा पुलिस पारां मुक़ाबले में बाज़ियाब कराइण जी दावा। बागड़ जी बेले में ऑपरेशन दौरान 12 मुग़वियनि खे बाज़ियाब करायो वियो। पुलिस जो चवणु आहे त सखर मां सज्जाद फिरोज़ गौहर सोलंगी ऐं खैरपुर जे 9 मुग़वियनि समेत 12 ॼणनि खे बाज़ियाब करायो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो ॾोहारियुनि ऐं धाड़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रखण जो हुकुम। मुराद अली शाह चवे थो अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त हर सूरत में यकीनी बणाई वञे। खैरपुर ऑपरेशन में 12 मुग़वियनि खे बाज़ियाब करायो वियो आहे। घोटकी जिले के मुख्तलिफ थानन की पुलिस जो कच्चे में ऑपरेशन दौरान पुलिस एहलकारन ऐं 5 ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। 4 ॾींहं अॻु सरहद थाने की हद में महर बिरादरी जा 2 पोरित अगवा थिया। ऑपरेशन दौरान ॾोहारियुनि जा घर ड्राहे पटकिया विया। पुलिस मूजिब मुग़वियनि की बाज़ियाबी लाइ ऑपरेशन कयो पियो वञे।